तलार में BISP सेंटर से आयल औरतुन मथा भित किरी पई, 5 औरतूं ज़ख्मी थी पयूं आहिनि। मुख्तियारकार जी ऑफिस भरिसां क़ाइम बेनज़ीर इनकम सपोर्ट सेंटर जे भित किरी पई आहे। ज़ख्मियुनि में कमान बाई, राधा, राज़म, गंगा ऐं लक्ष्मी शामिल आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मिसमात कमा बाई जी हालत ॻणति जोगी हुअण करे खेसि बदीन मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर आहे तलहार खां। तलहार में BISP सेंटर ते आयल औरतुनि मथां भित किरी पई आहे। 5 औरतूं ज़ख्मी थी पयूं आहिनि। मुख्तियारकार जी ऑफिस भरिसां क़ाइम बेनज़ीर इनकम सपोर्ट सेंटर जी भित किरी पई। ज़ख्मियुनि में कमान बाई, राधा, राज़म, गंगा ऐं लक्ष्मी शामिल आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इस्मात कमा बाई जी हालत ॻणति जोगी हुअण करे खेसि बदीन मुंतक़िल कयो वियो आहे। तलहार में BISP सेंटर ते आयल औरतुनि मथां भित किरी पई, 5 औरतूं ज़ख्मी थी पयूं आहिनि। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे तलहार खां ताहिर समूह। जी ताहिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तलहार मुख्तियारकार ऑफिस में क़ाइमु कयल बिस्प सेंटर में वज़ीफ़ो खणंदड़ औरतुनि मथां दीवार किरण सबबि 5 औरतूं ज़ख्मी थी पियूं, जंहिंखे मक़ामी शहर तिबी इमदाद लाइ रूरल हेल्थ सेंटर तलहार मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख्मियुनि खे तिबी इमदाद ॾिनी हुई, जॾहिं त हिकु ज़ख्मी कम बाई खे ज़ख्मी ॻणति जोगी हालत में तिबी इमदाद ॾेई इंडस अस्पताल बदीन रेफर कयो वियो। जॾहिं त इहो हादसो मुख्तियारकार ऑफिस तलहार में पेश आयो, जेको दीवार किरण सबबि 5 औरतूं ज़ख्मी थी वियूं। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।